Time News Studios. You are watching 12 AM Bulletin. 15 सेप्टेम्बर खां समूरा तालीमी इदारा खोलण घुर्जनि या मासूम ॿारनि जी हिफ़ाज़त लाइ फ़िलहाल स्कूल्स बंदि रखिया वञनि। हतमी फ़ैसिले लाइ तालीम जे वफ़ाक़ी वज़ीर शफ़क़त महमूद जी सदारत में अॼु इजलास थींदो। चइनी सूबनि जा तालीम वारा वज़ीर शिरकत कंदा। सिंध सरकार 15 सेप्टेम्बर खां हाई स्कूल कॉलेजिस ऐं यूनिवर्सिटीज़ खोलण जी तजवीज़ रखंदी। सूबाई वज़ीर सईद गनी मिडिल स्कूल 21 ऐं प्राइमरी स्कूल 28 सेप्टेम्बर खां खोलण जी सिफ़ारिश कंदो। समूरनि सूबाई वज़ीरनि जी तजवीज़ुनि ते मुशावरत बाद तालीमी इदारा खोलण जो फ़ैसिलो कयो वेंदो। 62% जो फंडिंग है वो वफाक की थी और 38% सूबे की। ये कराची के अवाम का हक है। सिंध सूबे और पाकिस्तान की लीडरशिप का फर्ज है कि ये कर्ज जो कराची के ऊपर बनता है इसको उतारा जाए। इसको करने के लिए कोई सियासत नहीं है। आप एक कदम आगे बढ़ाएंगे, हम 2 कदम आगे बढ़ाएंगे, लेकिन साथ साथ इस बात को भी जरा जहन में रख लीजिए कि ये नहीं होगा कि सियासी पॉइंट स्कोरिंग हो, ये नहीं होगा कि हकायक को मस करके बताया जाए और हम खामोश रहें। तमाम मीटिंग में मैंने पहले भी कहा है, चीफ मिनिस्टर सिंध ने बड़ी मस्बत सोच का मुजाहरा किया है और उम्मीद है कि उनकी लीडरशिप भी उनको उसी मस्बत तरीके से काम करने देगी। लेकिन ये जो आप बात कर रहे थे क्या 18वीं तरमीम आड़े आती है, बिल्कुल आड़े आती है। इसीलिए तो ये कल इतना एहतमाम करना पड़ा कराची में काम करने के लिए। मेरी और मुराद अली शाह साहब की इस बात के ऊपर भी इत्तफाक़ राय हो गया था कि ये जो तरक्याती पैकेज की हम बात कर रहे हैं, क्योंकि काम वो सुप्रीम कोर्ट के ऑर्डर की वजह से कराची का पहले शुरू हुआ था, तो सबसे पहले वो मुकम्मल कर लिया गया है। इंशाल्लाह इसी तरीके से अंदरून सिंध के लिए तरक्याती पैकेज के ऊपर भी काम किया जाएगा। कराची जी तरक्की ते सियासत न थियण घुर्जे। मनसूबे में वफ़ाक़ी सरकार 62% फंडिंग करे रही आहे। वफ़ाक़ी वज़ीर असद उमर कराची पैकेज में सिंध हुकूमत जो वधीक हिस्सो हुजण बाबति बिलावल भुट्टो ज़रदारी जे बयान ते रद्दमल ज़ाहिर कंदे चयो आहे त पीपल्स पार्टी हींअर खां ई बहस शुरू करे छॾियो आहे त पैकेज लाइ केरु केतिरा पैसा ॾींदो। सिंध जे वॾे वज़ीर प्लान लाइ हाकारी मोट ॾिनी। उमेद आहे त पीपी क़यादत खेसि हाकारी कमु करणु ॾींदी। सिंध सरकार हिकु विख वधाईंदी त वफ़ाक़ 2 विखूं अॻिते ईंदो। रियासती इदारा ऐं हुकूमतूं गॾिजी कमु न कंदियूं त कराची जी तरक़ी वारी कोशिश कामयाबु न थींदी। कराची में प्रेस कॉन्फ्रेंस दौरान असद उमर चयो त सिंध सूधो ॿियनि सूबनि में बरसाति जी तबाहकारियुनि जो जाइज़ो वठण लाइ वज़ीर आज़म ख़ुसूसी इजलास सॾाईंदो। बरसाति मुतासिर इलाइक़नि में रिलीफ ऐं नुक़सान जे अज़ाले लाइ हिकमत अमली जोड़ी वेंदी। अरणी तमीम रंडकूं पैदा करे रही आहे, तंहिं करे कराची पैकेज आणण लाइ एॾो एहतमाम करणो पियो। कराची में दहशतगर्दनि जो राज ख़त्म थी वियो। हाणे शहर जी तरक़ी लाइ कमु कंदासीं। सुप्रीम कोर्ट खे अपील कई आहे त बहरिया टाउन जे पैसे ते सिंध जे अवाम जो हक़ आहे। उहो पैसो सिंध हुकूमत खे ॾिनो वञे त जीअं अवाम ते ख़र्च थिए। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी नाज़माबाद ऐं सुजानी टाउन में बरसाति मुतासिर इलाइक़नि जे दौरे दौरान चयो त कराची में 100 सालनि खां पोइ एॾी बरसाति पई जंहिंमें अवाम जो तमामु घणो नुक़सानु थियो आहे। उमेद आहे त अवाम शहीद ज़ुल्फ़कार ऐं बेनज़ीर भुट्टो जीअं असांजो बि साथ ॾींदो। नवां घर मिलण ताईं नालनि जी सफ़ाई दौरान कंहिंजा बि घर न ॾाठा वेंदा। बरसाति में जिन माण्हुनि जो नुक़सानु थियो आहे उन्हनि जो ख़्यालु रखियो वेंदो। पीपी कारकुननि तरफ़ां बिलावल भुट्टो ज़रदारी जी गुलनि जी वर्खा ऐं नारेबाज़ी सां आजियां। वॾो वज़ीर ऐं सूबाई वज़ीर बि बिलावल भुट्टो सां गॾु हुआ। सिंध सरकार मकानी इदारनि जो मुद्दो पूरो थियण बाद समूरे सूबे में एडमिनिस्ट्रेटर्स मुक़ररु करे छॾिया। कराची में 21 ग्रेड जो ऑफिसर इफ्तिखार शालवाणी एडमिनिस्ट्रेटर मुक़ररु। कराची जे 6 DMCs में लाॻापियल DCs बि एडमिनिस्ट्रेटर मुक़ररु। डिस्ट्रिक्ट काउंसिल कराची लाइ गंवर लगारी। DMC ॾखिण कराची में इशाद सोढड़, ओलह ज़िले में सलीमुल्ला ओढो, ओभर ज़िले में मोहम्मद अली शाह ऐं मलीर लाइ ADC 1 खे एडमिनिस्ट्रेटर मुक़ररु कयो वियो। अनीस अहमद दस्ती हैदराबाद शहज़ाद अफ़ज़ल खे सखर जो एडमिनिस्ट्रेटर मुक़ररु कयो वियो। आर्मी चीफ चयो आहे त भारत हर भेरे जीअं गैर ज़िम्मेवाराणो रवैयो इख्तियार कयो आहे। वालरल कश्मीर जी हैसियत जी तब्दीली वारे भारत जे गैर क़ानूनी क़दम ख़िते जे अमुन खे नुक़सानु पहुचायो आहे। पाकिस्तान अमुन पसंद मुल्क आहे, पर जेकॾहिं जंग मड़ी वई त सिर जो जवाबु पथर सां ॾींदासीं, जंहिंजो मुज़ाहिरो बालाकोट जे नाकाम भारतीय हमले जे जवाब में करे चुका आहियूं। GHQ में यौम दिफ़ा जी तक़रीब खे ख़िताब कंदे आर्मी चीफ चयो त वालरल कश्मीर
तस्लीम थियल तकरारी इलाइक़ो आहे। भारत जे हिक तरफ़े क़दम खे कॾहिं बि क़बूल न कंदासीं। जनरल क़मर जावेद बाजवा चयो त 5th जनरेशन वार मड़ी वई आहे, जंहिंजो मक़सदु मुल्क ऐं पाक फ़ौज खे बदनाम करे ॾफेड़ पकिड़णु आहे। उन ख़तरे खां मुकमल तौरु आगाह आहियूं ऐं इहा जंग बि खटींदासीं। पहिरियां ई चयो हो त नवाज़ शरीफ़ वापसि न ईंदो। जेकॾहिं नवाज़ शरीफ़ वापसि न आयो त नून लीग खे ई नुक़सानु थींदो। वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी चयो आहे त नवाज़ शरीफ़ बर्तानिया में घुमंदो नज़र अचे थो, जेको क़ानूनी निज़ाम जे मुंहं ते चमाट आहे। क़ानूनी तौरु नवाज़ शरीफ़ ॾोही आहे। फवाद चौधरी चयो त नवाज़ लीग ओपोज़िशन में वॾो किरदारु अदा नथी करे सघे। पाकिस्तान अमन जो अलमबरदार मुल्क आहे, पर उनखे असांजी कमज़ोरी न सम्झियो वञे। वज़ीर आज़म यौम दिफ़ा जे मौक़े ते पैगाम जारी कंदे चयो आहे त 6 सेप्टेम्बर जो ॾिहाड़ो हथियारबंद फ़ौजनि जी जुर्रत, बहादुरी ऐं क़ुर्बानी जी अलामत आहे। पुरज़म क़ौम ऐं फ़ौज साबित कयो त उहे कंहिं बि क़िस्म जी सूरत-हाल खे मुंहुं ॾियण लाइ मुकमल तौरु तयारु आहिनि। सदर आरिफ अलवी चयो आहे त पाक फ़ौज जुर्रत ऐं पेशेवरानी महारत सां हर महाज़ ते दुश्मन खे शिकस्त ॾिनी आहे। 1965 जी 6 सेप्टेम्बर वारी तारीख़ अॼु बि असांजी दिलनि में ज़िंदा आहे। सॼी क़ौम वतन लाइ क़ुर्बानी ॾींदड़ शहीदनि खे भेटा पेश करे रही आहे। सॼे मुल्क में यौम दिफ़ा क़ौमी जोश ऐं जज़्बे सां मल्हायो वियो। इस्लामाबाद में 31 ऐं सूबाई गादी वारनि शहरनि में 21 तोपुनि जी सलामी सां यौम दिफ़ा जे सिज जी आजियां। क़ाइद आज़म जे मज़ार ते गार्ड्स जी तब्दीली वारी पुरवकार तक़रीब। पाक एयरफोर्स जे कैडेट्स मज़ार ते गार्ड्स जूं ज़िम्मेवारियूं संभाले वरितियूं। GHQ रावलपिंडी में यौम दिफ़ा जे हवाले सां तक़रीब दौरान आर्मी चीफ जनरल क़मर जावेद बाजवा ख़ुसूसी मेहमान तौरु शिरकत कई। आर्मी चीफ शहीदनि जी यादगार ते गुल रखिया ऐं फातिहा पढ़ी। मुल्क जे नंढनि वॾनि शहरनि में तक़रीबन ऐं रैलीज़ दौरान मुल्की दिफ़ा लाइ पंहिंजूं जानियूं क़ुर्बान कंदड़ शहीदनि खे भेटा पेश। पाकिस्तान जी सलामती, ख़ुशहाली ऐं अमन लाइ ख़ुसूसी दुआऊं बि घुरियूं वयूं। पंजाब सूधो उतरियनि इलाइक़नि में बरसात बाद दरियाई वाकरनि में चाढ़ जो सिलसिलो जारी। गुड्डू ऐं सख बैराज वटि सिंधु दरिया में विचोले दर्जे जी ॿोॾि बरक़रार। कचे जा इलाइक़ा सफ़ू पतण, फतू पतण, रज़ागोट, कचो बंडी, अलिफ कचो ऐं शाह बेलो पाणी हेठि अची विया। गुड्डू बैराज वटि सिंधु दरिया में पाणी जो मथां वकिरो 4,66,700 क्यूसेक ऐं हेठां वकिरो 4,53,453 क्यूसेक रिकॉर्ड। सख बैराज वटि सिंधु जो मथां वकिरो 3,97,700 क्यूसेक ऐं हेठां वकिरो 3,73,300 क्यूसेक रिकॉर्ड। कोठड़ी बैराज वटि पाणी जो मथां वकिरो 1,77,617 ऐं हेठां वकिरो 1,76,092 क्यूसेक रिकॉर्ड। दरिया में चाढ़ बाद सख बैराज वटि बंदि कयल समूरा कैनाल्स खोलिया विया। खानगढ़ में अली गौहर महर के पग वधण बाद महर सरदारनि में पगदारी मामले तां छिकताण वधी वई। घोटकी ज़िले में कलम 144 लागू थियण बाद खानपुर महर शहर ऐं भरपासे में पुलिस अहलकार मुक़रर। पुलिस खानगढ़ ॾांहुं वेंदड़ रस्ता ट्रॉलर बिहारे सील करे छॾिया। पुलिस अली गौहर महर खे पगदारी जूं मुबारकूं ॾियण लाइ गौहर पैलेस वेंदड़ माण्हुनि खे रोके छॾियो। अली गौहर महर चयो आहे त संदसि हामियुनि खे परेशान करण लाइ पुलिस मुक़रर कई वई आहे। बिरादरी जा माण्हू कानून जो एतिराम कनि ऐं गौहर पैलेस ते न अचनि। गुज़िरियल राति अली गौहर महर खे पग ॿधी तारीख़ में पहिरियों भेरो महर बिरादरी जा 2 चीफ सरदार मुक़रर कया विया। गुम थियल माण्हुनि बाबति कमीशन जे सरबराह जस्टिस रिटायर्ड जावेद इक़बाल SECP जे ऑफिसर ऐं अॻूणे सहाफ़ी साजिद गोंदल जी गुमशुदगी जो नोटिस वरितो। वफ़ाक़ी घरू सेक्रेटरी ऐं IG इस्लामाबाद खां रिपोर्ट तलब। साजिद गोंदल जे घर भातियुनि खे अरबा ते सॾाए वरितो। 2 ॾींहं अॻु साजिद गोंदल जी कार इस्लामाबाद जे शहज़ाद टाउन वारे इलाइक़े मां हथ आई हुई। पीरगोट भरिसां गाड़ी मोरी वासी 2 नौजवान धाड़ेलनि हथां अगवा। नौजवान काशिफ़ महेसर ऐं फ़हीम शेख जे वारसनि तरफ़ां अगवा। वाक़े जी तस्दीक़ नौजवाननि जे वारसनि चयो आहे त काशिफ़ ऐं फ़हीम खे 3 ॾींहं अॻु तितिर ॾियण बहाने बागड़जी जे कचे में घुराए अगवा कयो वियो। नौजवाननि कॉल करे अगवा बाबति इतला ॾिनो। पुलिस कार्रवाई नथी करे। 2 महीना अॻु अगवा ॼाणायल घोटकी वासी नौजवान फयाज़ टाचर शिकारपुर जे कचे मां बाज़ियाब। राजूनी ज़रिए बाज़ियाबी अमल में अचण जा चौबोल। ज़रियनि जो चवणु आहे त 5 लख रुपया भुंग भरे नौजवान खे बाज़ियाब करायो वियो आहे। त माना हुन जी शादी शुद्ध बि थियल आहे। हुन जो 2 शादियूं हुयूं जंहिं मां आयो आहे
मां चयोमांसि टी शादी करें त भली वञी कर ॿिए हंधि बि, पर हली चली उन जे ई हथ में हुई जंहिं भाउ मारियो आहे। नवदेरो भरिसां ॻोठ बाजी गोपांग में वॾे भाउ हथां नंढो भाउ बेदर्दी सां क़तल। जवाबदार ग़ुलाम रसूल गोपांग नंढे भाउ मेहर गोपांग खे गोलियुनि जो खाज बणाए फरार। मक़तूल जो वालिद चयो आहे त जवाबदार पुटु नंढे भाउ जी ज़ाल सां शादी करण लाइ मथसि तलाक लाइ दबाव विझी रहियो हो। इनकार करण ते खेसि क़तल करे छॾियो। जवाबदार जूं अॻु ई 2 शादियूं थियल आहिनि। मक़तूल खे 2 पुटनि जो औलाद हो। जोही वेझो संग निंडरनि खां मुबैना तौरु क़तल कयल नारी उमेरा मलाह जे वारसनि सां पुलिस जूं ॻाल्हियूं कामयाब। संदसि गिरफ़्तार पीउ अली नवाज़ मलाह खे आज़ादु कयो वियो। वारसनि जो इल्ज़ाम आहे त उमेरा खे जवाबदार अली रज़ा क़तल कयो, पर पुलिस खेसि गिरफ़्तार करण बदिरां नारी जे वालिद खे गिरफ़्तार करे संदनि ज़ख़्मनि ते लूण बुर कयो वियो। फौरी तौरु असुल जवाबदार खे गिरफ़्तार कयो वञे। कराची जी PIB कॉलोनी में 5 सालनि जी ॿारड़ी खे मुबैना तौरु ज़्यादती बाद क़तल करण ख़िलाफ़ वारसनि ऐं इलाइक़े वासियुनि जो एहतजाज। मासूम ॿारड़ी मरवा जो बोरी बंद लाश गुज़िरियल ॾींहुं ईसा नगरी प्लॉट वटां हथु आयो हो। वारसनि दाहियो त नींगरी 2 ॾींहं अॻु घरां निकिती ऐं पोइ गुम थी वई हुई। खेसि ज़्यादती बाद क़तल कयो वियो आहे। पुलिस नींगरी जी ॻोल्हा में संजीदगी ॾेखारे हा त न्याणी जी हयाती बची वञे हा। वाक़े में मुलविस जवाबदारनि खे गिरफ़्तार करे खेसि सख़्त सज़ा ॾिनी वञे। रोड़ी जे रेलवे स्टेशन ते ट्रेनुनि में पाणी भरींदड़ मुलाज़मनि ऐं सफ़ाई वारे अमले 6 महीननि खां पघारूं न मिलण ख़िलाफ़ कमु बंदि करे छॾियो। एहतजाज मुज़ाहिरीन दाहियो त पघारूं न मिलण करे संदनि बचा बुखूं काटे रहिया आहिनि। पघारूं मिलण ताईं कमु बंदि रखियो वेंदो। मुलाज़मनि जे एहतजाज सबबि खैबर मेल ऐं अलामा इक़बाल एक्सप्रेस ट्रेनुनि खे बिना सफ़ाई ऐं पाणी भरण जे रवानो कयो वियो। नवकोट भरिसां LBOD खे RD 287 वटि लॻल 350 फुट घारो 6 ॾींहं गुज़रण बावजूदि वधिजी न सघियो। आबपाशी खाते तरफ़ां घारे खे मुकमल तौरु काठ जी कड़ लॻाइण जी दावा। घारे खे मिटी सां भरियल बोरियुनि ऐं बास्कनि ज़रिए ॿधण जो कमु जारी। LBOD खे घारे बाद धोरी में पाणी जो चाड़। पाणी नवकोट जे वार्ड नंबर 9 जी हरिजन कॉलोनी में दाख़िल। जानवरनि जी अस्पताल बि पाणी हेठि अची वई। संतरो फार्म, मलाहपाड़ो ऐं मीर वकार कॉलोनी में बि अञा ताईं पाणी बीठल। थर जे विराजी UC भिटारो में 50 खां वधीक ॻोठ पाणी हेठि अचण बाद सवें ख़ानदान महफ़ूज़ हंधनि ते मुंतक़िल। फ़सुल ॿुॾी वञण सबबि आबादगारनि खे लखें रुपयनि जो नुक़सानु। मीरपुर ख़ासि शहर ऐं भरपासे वारनि इलाइक़नि मां पाणी नेकाल न थियण सबबि मच्छरनि जो आज़ार वधी वियो। मलेरिया ऐं डायरिया सूदो ॿियूं बीमारियूं पखिड़िजण लॻियूं। घरनि ऐं ख़ैमनि में तरसियल मुतासिर बिटे अज़ाब में मुब्तला। इंतिज़ामी नाअहली सबबि शहर जे मुख्य हैदराबाद रोड ते बि पाणी बीठल। सरकारी ऑफिसिस ऐं केतिरनि ई पाड़नि मां पाणी नेकाल न थियो। वालकर टाउन, अली टालपुर टाउन, नवाब कॉलोनी, लतीफ़ टाउन ऐं ॿियनि इलाइक़नि में पाणी बीठल हुजण सबबि शहरी परेशान। कुंडरी तालके जे सवें ॻोठनि मां अञा ताईं बरसाती पाणी नेकाल न थियो। हज़ारें एकड़नि ते बीठल फ़सुल पाणी हेठि अचण बाद आबादगारनि जा मथे ते हथ। कुंडरी खे आफ़त सटियल करार ॾियण बावजूदि इंतिज़ामिया तरफ़ां मुतासिरनि जी बि सहायता न कई वई। पाणी बीठल हुजण सबबि बीमारियूं कर खणण लॻियूं। मीरपुर बठोरो जे केतिरनि इलाइक़नि मां बरसाती पाणी नेकाल न थियण सबबि रहवासी बिटे अज़ाब में मुब्तला। UC दरिया ख़ान सोहो जे ॻोठ हमज़ा खोड़ जा रहवासी पाणी झागे लाश क़ब्रिस्तान ताईं नियण ते मजबूर। रहवासियुनि चयो आहे त इंतिज़ामिया आबादी वारनि इलाइक़नि ऐं क़ब्रिस्तान मां पाणी नेकाल करण लाइ कख भञी बीणो न कयो आहे। पाकिस्तान में 24 कलाकनि दौरान कोरोना जा 484 नवां केस रिपोर्ट। वधीक 2 मरीज़ हयातियूं विञाए वेठा। पौतियुनि जो अंगु 6342 थी वियो। कोरोना मुतासिरनि जो अंगु वधी 2,98,509 थी वियो। ऐं कोरोना वबा सॼी दुनिया में 8,85,000 खां वधीक हयातियूं गड़काए छॾियूं। भारत में रुगो 24 कलाकनि में रिकॉर्ड 90,000 खां वधीक केसिस रिपोर्ट। मुतासिरनि जो अंगु 41,20,000 थी वियो।
हेल ताईं 70,000 खां वधीक मरीज़ मौत। अमेरिका में 1,92,000 ऐं ब्राज़ील में 1,24,000 माण्हू अॼु जो शिकार थी विया। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, टाइम न्यूज़ सां गॾु आऊं आहियां ताहिरा वज़ीर। हेडलाइंस सां ॾिठियूं तफ़सीली ख़बरूं शॉर्ट ब्रेक खां पोइ।